हाणे ॿी ख़बर ॾींदा हलूं त रिपोर्टर मोहम्मद सचल मला सालेपट जे ॻोठाणनि पीरसन औरत मसमाक चांदल मीराणी गौस बख्श मीराणी वज़ीर मीराणी ऐं कांडेरो मीराणी मासूम ॿारनि समेत प्रेस क्लब सालेपट आॾो एहतजाज कंदे दायो आहे। घोटकी पुलिस बला जवाज़ असांजा 2 माण्हू अली ॾिनो मीराणी ऐं अमीर अली खणी गुम करे छॾिया आहिनि। हुननि तफ़सील ॾींदे ॿुधायो त काल्ह अली ॾिनो मीराणी संदसि पुटु अमीर अली जीअं ई शहर पहुता त घोटकी पुलिस खे ज़बरदस्ती गाड़ी में विहारियो, जंहिं सां सालेपट थाणे जो पुलिस एहलकार नूर खान कटबर पुण गॾु हुयो। हुननि वधीक चयो त जेकॾहिं असांजे माण्हुनि मथां को केस वग़ैरह या को बि शक शुबो आहे त उहो ज़ाहिर कयो वञे, छाकाणि कानून खां को बि मथां न आहे। हुननि पंहिंजी ॻाल्हि जारी रखंदे चयो त असां मिसकिन आहियूं, बेशक इन्वेस्टिगेशन कई वञे। हुननि पिणु इहो चयो त असां मथां सियासी इंतकामी तहत कार्रवायूं थी रहियूं आहिनि, छाकाणि जो असां PTI जा वोटर आहियूं। हीउ सभु मुंहिंजो नतीजो आहे। हुननि आला अख़्तियारनि खे मुतबाना अपील कई आहे त मामले जो अज़ ख़ुदि नोटिस वठी शफ़ाफ़ इंक्वायरी करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो शाइन TV न्यूज़।